नाज़रीन, खिपरो जे गवर्नमेंट डिग्री कॉलेज पारां एजुकेशन फॉर फ्यूचर जे उन्वान हेठि शानदार प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि, सनन वालिदैन ऐं इल्म सां वाॻियल शख़्सियतनि ऐं ॿियनि तालीम बाबति पंहिंजा वीचार वंडिया। ॾिसूं था अब्दुल रज़ाक राजपूत जी ही रिपोर्ट। खिपरो में गवर्नमेंट डिग्री कॉलेज पारां एजुकेशन फॉर फ्यूचर पाकिस्तान के उन्वान हेठि एक शानदार प्रोग्राम थी गुजरियो। प्रोग्राम में कॉलेज के शागिर्दनि, उस्तादनि, वालिदैन, शहरियन, सिविल सोसाइटी समेत साफ़ियन वडे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि जे विच में तकरीरी मुकाबला, शायरी मुकाबला, लेक्चर, टेबलोस, समाज की अक्कासी कंदड़ ड्रामा, नज़म पेश करे शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियनि खूब दाद हासिल कयो। प्रोग्राम में गवर्नमेंट डिग्री कॉलेज के शागिर्द हरेश कुमार सूफी कलाम बुधाए खूब दाद हासिल कयो। इन मौके ते गवर्नमेंट डिग्री कॉलेज खिपरो के प्रिंसिपल साजिद हुसैन बोजदार, जुमन गज्जू ऐं कॉलेज जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियनि बिरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अरसे खां कोन पिया थियनि। असां वटि अहिड़ा नंढा नंढा प्रोग्राम कॉलेज सतह ते ऑडिटोरियम हॉल में थींदा रहंदा आहिनि। असांजो मेन मक़सदु इहो हो हिते करण जो त असां शहर वारनि खे पैगाम ॾियणु पिया चाहियूं त असांजो कॉलेज हले थो, असां वटि शागिर्द अचनि था, असां वटि टीचर अचनि था, असां पढ़ायूं पिया, असां पंहिंजो कमु कयूं पिया। महदूद स्टाफ, महदूद वसाइल हूंदे बि असां पंहिंजो कमु कयूं पिया। माण्हुनि खे थोरो सम्झ अचे त असां सालानो प्रोग्राम कयूं पिया। असांजे समाज ते जवाबदार थिए थी त जीअं उमरकोट हिकिड़ो बहितरीन एजुकेशन वञे पियो त असां खिपरो जे माण्हुनि खे रिक्वेस्ट कंदासूं त कॉलेजनि, असांजा स्कूल आहिनि, उन्हनि खे ऑन कनि ऐं जेके ॿार जेके पार्टिसिपेशन कंदा या इंतिज़ामिया जेके तालीम खे वधाइणी कंदा, असां समाज मुआशरे या असां जेके बाशूर माण्हू उन्हनि सपोर्ट करियूं। खिपरो जेको इलाइक़ो आहे उहो अछड़े थर जो गेटवे आहे ऐं तमामु वॾी आबादी कवर करे थो ऐं हिते इलाइक़े में वॾो पोटेंशियल आहे। पर मसइलो इहो आहे त अहिड़ा जेके प्रोग्राम जी अॼु ई एनुअल डे आहे खिपरे कॉलेज जो, इहो अहिड़ो डे या अहिड़ो मौक़ो अॻु में हिते थियो ई कोन्हे। मौक़ो फराहम ई न कयो आहे असांजी शागिर्दनि जे लाइ। न त इहो निकितो आहे त जेको इहो लिकल पोटेंशियल आहे उहो ज़ाहिर ई कोन थियो। एक्टिविटीज़ प्रोग्राम थियनि था, उनजा तमामु घणा स्टूडेंट्स के हिन लेवल जे खिपरो शहर जे लेवल के तमामु घणा फ़ाइदा थींदा। हिते कॉम्पिटिशन आहे ऐं तव्हां ॾिसो पिया त हिते कॉम्पिटिशन में मुंहिंजे ख़्याल में छोकिरियूं अॻिते आहिनि। छोकिरियूं सुठे नमूने कमु कनि, असांजा छोकिरा बि कनि पिया। हिकु वॾो टैलेंट मौजूदु आहे, लेकिन इन टैलेंट खे शो करण जे लाइ असां वटि वसाइल न आहिनि। हाणे गवर्नमेंट डिग्री कॉलेज खिपरो जे इंतज़ामिया, उनजे प्रिंसिपल ऐं उनजे लेक्चरर मोहतरम सर मंसूर अली गजू जन ऐं उनजे शागिर्दनि जी कावशन सां एॾो हिकिड़ो प्रोग्राम थियो आहे। इन प्रोग्राम में आउं ॾिसां थो त असांखे एॾो टैलेंट मौजूदु आयो आहे एजुकेशन जो, जंहिंमें ख़ासि करे त शागिर्दियाणियुनि यानी असांजी भेणुनि जेको आहे हिन में वॾो पार्टिसिपेट कयो आहे। ऐं ख़ासि करे आउं जेके असांजा वालिदीन ॿाहिरि आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजा ॿारड़ा जेके आहिनि उहे कॉलेज जी तरफ़ रवाना करियो। कॉलेज असांजो हली रहियो आहे, कॉलेज में पढ़ाई हली रही आहे, कॉलेज जो माहौल तमामु ज़बरदस्त थी रहियो आहे। इंशाल्लाह असांखे तमामु घणी ख़ुशी थिए त छो त हिन टाइम में फर्स्ट टाइम जेको हीउ प्रोग्राम थी रहियो आहे, वी आर वेरी सेटिस्फाइड ऑन दिस ओकेजन। पेरेंट्स को बोलूँगी अपने बच्चों को निकालें बाहर, उन्हें अप्रिशिएट करें, ना कि उनको दबाएं, उनके टैलेंट को बाहर निकालें। बस मैं इतना कहना चाहूँगी। और कोई भी ऐसा कोई छोटा काम नहीं होता कि बच्ची ने अगर टैबलो किया तो स्पीचेस में काम लें, ऐसा कुछ नहीं होता है। कम होने की वजह यह है कि काफ़ी बच्चे सीरियस नहीं लेते हैं और काफ़ी पेरेंट्स भी होते हैं तुमने क्या करना है जाके कॉलेज, घर पे बैठो काम करो, ऐसा नहीं होना चाहिए बिल्कुल भी। हिन प्रोग्राम में जेको थींदा आहिनि हुन में छोकिरनि जो टैलेंट ज़ाहिर थींदो आहे ऐं ख़ासि करे असां जेको भेनरूं आहिनि, जेको असां नियाणियूं आहिनि, उनखे बि मौक़ो ॾिनो वञे थो। खिपरो फर्स्ट टाइम अहिड़ा प्रोग्राम थिया आहिनि जेको असां नियाणियुनि खे, असांजे धीअनि खे मौक़ो ॾिनो वञे थो। प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, मज़ो अची रहियो आहे। असां सभु कॉलेजनि में थियणु खपनि। तव्हांखे ख़बर आहे थर वारो इलाइक़ो, हिते पढ़ाई वग़ैरह घटि, पढ़ाई जा इलाही घटि आहिनि। हिते अहिड़ा प्रोग्राम थींदा त ॿार पंहिंजा पढ़ंदा। प्रोग्राम होते हुए क्योंकि हमारे यहाँ ऐसी चीज़ें बहुत कम होती हैं, हम चाहते हैं कि ऐसी हो कि बच्चे भी थोड़ा एंटरटेनमेंट करें और पढ़ भी सकें आसानी से। कैमरामैन फजल उमरानी से गॾु अब्दुल रज़ाक राजपूत, बिरान टीवी खिपरो।